एॾी देरि खां पखियुनि जा ॾाढा प्यारा आवाज़ पिया अचनि ऐं मां तव्हांखे सलाम करणु विसरी वई आहियां एक्साइटमेंट में। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 25 ऑगस्ट थर्सडे, 11 थिया आहिनि तक़रीबन। ऐं मां सुबुह खां कुझु कंप्यूटर ते मूंखे कमु हुयो उहो कंदी रहियमि, कुझु पेंटिंग जो कमु कंदी रहियमि ऐं पोइ सोचियमि त हाणे मां व्लॉग शुरू कयां। काफ़ी देरि थी विया ऐं अॼु मुंहिंजी नियत ऐं इरादो इहो आहे त मां पंहिंजे ॿाहिरियनि प्लांट्स जी थोरी सार संभाल लहां। कंटिन्यू मींहुं वसण जे करे सेंवर सॼो ॼमी वियो आहे, पाणी शुक्र आहे नथो बीहे, पर कुझु देरि त बीहंदो ई आहे। ऐं गुल ॾिसो माशाअल्लाह केॾी हिननि ते बहार आयल आहे। हे ॾिसो पोपट। ख़ैर इनखे केतिरी देरि रिकॉर्ड कंदमि, इहो त हलंदो रहंदो। ऐं हिते हलूं था, यानी इहे ग्रीनरी एॾी वधी वई आहे जो मुंहिंजा मशरूम्स जेके आहिनि उहे नज़र नथा अचनि। माशाअल्लाह पोपटनि जी बहार लॻी पई आहे हर पासे। ऐं बोगनवेलिया इलाही वधी विया, मूंखे हिन जी ट्रिमिंग करणी पवंदी। सोचां थी हिन महिल हिते गाॾियूं न आहिनि, असांजी गाॾी थोरो परे बीठी आहे छो त तारीख़ राति जो देरि सां आयो त हिते ॿियूं गाॾियूं बीही रहियूं। ऐं हे वण ॾिसो अलाए छाजो जंहिंजो मां कंटिन्यू नालो निम रखियो ऐं जंहिंमें हे हिकिड़ो पटे थी वञा, हिन जो पोस्टमार्टम कंदमि। अलाए छा आहिनि, निमोरियूं हूंदियूं त अहिड़ियूं न हूंदियूं आहिनि, पन सफ़ा निम जा आहिनि। ऐं हीअ रसी छिॼी चुकी आहे, जेका मां हिनखे एक्स्ट्रा किली हणी ॿधी, उहा रसी को हवाउनि में बारिशुनि में इहा हणी ॿधांसि थी वरी हिते ई। मां इलाही ॾींहंनि खां हिन जी सार संभाल न लधी आहे, सो अॼु आई आहियां मां हिते। हे माशाअल्लाह ॾाढा सावा सुहिणा, हिनखे बि मथे ॿधो हुयमि बोगनवेलिया खे। हिन में बि इलाही गुल टिड़िया आहिनि। सो हाणे पहिरीं हिन वण खे ॿधंदमि हिन किलीअ में। हे कमु मां सभिनी खां पहिरियों करे छॾियो ऐं हिन मां पेंट जेको बचियो उहो वरी मां हिन नंढी बॉटल ते हणी छॾियो आहे। ऐं हिनखे हिकिड़ो कोट मूंखे ॿियो बि करिणो पवंदो छो त इहे जेके स्ट्रोक्स आहिनि ब्रश जा साफ़ था नज़र अचनि। हिन जो ढक जेको आहे मां ग्रे सां पेंट कयो आहे, त ॾिसूं था हाणे छा थो हिन ते क्रिएट थिए। ऐं किचन जी सूरत हाल इहा आहे। हाणे मां वेंदमि सॼा थांव अंदरि कंदमि, कुझु लंच जी तयारी कंदमि, ख़बर न आहे छा पचाईंदमि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु न कुझु त पचाईंदमि ज़रूरु। हिते मां आई आहियां सुराण जे स्कूल में, सो वञिणो आहे काॾे तारीख़ खे वञिणो ॿाहिरि, त मां चयोमांसि बि त मां बि हलां थी गॾु, त जीअं मां भाॼी वठी अचां। सो उहो असांखे छॾींदो हलियो वेंदो ऐं मां जेको आहे भाॼी वठी पोइ वापसि अची वेंदमि। त मां सुराण ॾे बि अची वियमि, हालांकि ॿारनि जे लाइ अॼु स्कूल बंदि आहे, पर पोइ बि जेको आहे टीचर्स खे घुरायो अथऊं, त मां हिते आई आहियां। जेसि ताईं हू अंदरां पुछी अचे तेसि ताईं मूं सोचियो थोरो मां हिन जी रिकॉर्डिंग करे छॾियां। हिते सुराण जॉब कंदी आहे हिन स्कूल में। 1:15 थियो आहे ऐं तारीख़ मूंखे छॾींदो वियो ऐं ॿाहिरि वियो। हिन महिल मां भाॼियूं जेके वठी आई आहियां, थोरी पालक वरिती, बसि इहो ई कुझु मिले थो। भाॼियुनि में मज़ो बि न आहे, सफ़ा महांगियूं एॾियूं आहिनि जो तौबा दहशत थी वठे। हे 1 किलो बसर 160 रुपए जा, टमाटर 200 रुपया किलो, करेला अलाए घणे जा वरितमि ख़बर न आहे। अरबियूं वरितियूं, सावा धाणा वरिता, बाक़ी मिर्च पिया आहिनि, लीमा पिया आहिनि ऐं पटाटा आहिनि। बसर जेके हुया 2-3 सना सना बचिया हुया त वरी थोरा बसर एक्स्ट्रा वठी आयमि। सो लंच में हाणे असां वटि भाॼी बचियल पई आहे, कल्ह वारी ग्वार पटाटा पचाया हुअमि। मां ऐं सुराण आहियूं घर में, त असां ॿई उन सां फ्रेश मानी पचाए खाईंदासीं। राति जो वरी ॾिठो वेंदो त कुझु ॿियो ताज़ो पचाईंदासीं। ऐं हिते हे छॾे वई हुयमि जेके हाणे कंप्लीटली ड्राई थी विया आहिनि, पर हिननि खे हिकिड़ो हिकिड़ो ॿियो कोट थींदो, सॼो जेको आहे थोरो शीशो जेको आहे नज़र थो अचे हिन जी स्ट्रोक्स मां। ऐं हे ढक बि ऑलमोस्ट हा सुकी वियो आहे। ॾिसूं था त वधीक अॻियां मां छा छा थी कयां। सो फ़िलहालु मानी पचाए खाईंदासीं, उन खां पोइ वेंदीसीं नमाज़ पढ़बी, पोइ अॻियां ॾिसबो त कीअं थो कंटिन्यू कजे। अॼु त बाज़ार में दिलि ख़ुशि करण वारो एतिरो सामान हो जंहिंजी हद न आहे, पर एॾी गप हुई उनजी बि हद न आहे। सो बहरहाल मां हे चयूं वरितियूं, बीड्स वरिता। हे मूंखे मिलिया 50 रुपए जा 2 पैकेट,
ऐं हिकिड़ो हे नंढो कटिंग बोर्ड जहिड़ो किचन जो डेकोरेट करण जे लाइ। हिन जे मथां मां पाण ई कुझु न कुझु ठाहींदमि। त 50 रुपीज़ इहो ई मिलियो। 100 रुपये जी मां दिलि ख़ुशि कई अॼु पंहिंजी। सामान ॾाढो मुंहिंजो सॼो, मां फतका पई त हितां मां इलाही कुझु वठां, पर एॾी गप हुई जो बीहण जी जाइ न हुई। बसि हिकिड़े हंधा जेके ड्राए थोरो कॉर्नर ॾिसी ऐं मां उतां मूंखे हे शयूं नज़र आयूं त मां खयूं। ॿियो मां अॼु हे वरिता आहिनि, हे जीअं दस्तरख़ान चऊं, मानी विढ़ण जा कपिड़ा चऊं, ऐं ॻोठ में जीअं रवाजु हूंदो आहे त ट्रे में अगरि खाधो विझी मोकिलींदा आहिनि त मथां कवर करे मोकिलींदा आहिनि, त मां हे ॻोठ में ॾियण जे लाइ कुझु मां उन्हनि जा गिफ्ट ठाहींदमि, गिफ्ट पैकेट्स, त उन में मां हे विझंदमि। त इहे मां कुझु शयूं उन्हनि जा फ्रूट्स वारा अहिड़ा प्रिंट ॾिसी ऐं ब्राइट ऐं अहिड़ा वाइब्रेंट कलर्स ॾिसी वठी आई आहियां। सो इहो वरितमि। इहा मुंहिंजी अॼु जी शॉपिंग हुई। मानी पचाईसीं, खाधीसीं, ऐं हाणे मां हिनखे हिकिड़ो ॿियो कोट करे ॿिन्ही जार्स खे पोइ वेंदमि, त जीअं जेसिताईं मां मोटी अचां, निमाज़ पढ़ी वांदी थी अचां, त तेसिताईं हे ड्राई थी वञनि। हिननि खे मां ॿियो कोट करे पोइ वञी हली वई हुयमि, थोरो आराम बि करे आयमि। तक़रीबन 4:45 थिया आहिनि ऐं त पैसा कढी रखिया अथमि, छो त मां चिकन वारे खे कॉल कई आहे त चिकन मोकिले, ऐं कपिड़ा मशीन में विझी आई आहियां कुझु पंहिंजा रोज़मर्रा जा। ऐं जेसिताईं कपिड़ा धोपंदा तेसिताईं इंतज़ारु कंदमि चिकन वारो अचे। ऐं हिननि ते बि मूंखे कुझु कमु करिणो आहे, ॾिसां थी। ऐं अञा हिन जे ढक खे बि मां पेंट न कयो आहे, डिसाइड न कयो आहे त कहिड़े कलर में पेंट कंदमि। हिन जो त ग्रे मां करे छॾियो। सो कपिड़ा धोई वठां पहिरियों, छो त चिकन वारे खे बहरहाल अचण में थोरो टाइम लॻंदो। चिकन अची वियो, चिकन खे विधो अथमि पाणीअ में, ऐं मां हिन मां थोरो कीमो बि ठारायो आहे। त राति जो जेको आहे मां पचाईंदमि कीमो। हिनखे रखां थी फ्रिज में कीमे खे, छो त इहो हिन महिल अञा टाइम न थियो आहे। बसि अज़ान अचण वारी आहे 3 पहिरीं जी, पर मुंहिंजा जेके कपिड़ा आहिनि उहे बि ड्रायर मां निकिरी विया आहिनि। त हाणे मां पहिरियों कपिड़ा सुकणा विझंदमि, ऐं उन खां पोइ मां जेको आहे चिकन साफ़ु कंदमि। तेसिताईं अज़ान अची वेंदी, निमाज़ जो टाइम थी वेंदो, कपिड़ा कढी वठां। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी आयमि, 6 थिया आहिनि। अॼुकल्ह अज़ान त सवेर थी अचे। ऐं सुराणे बसर कटिया, मां हिते कीमो पचाइण जी तयारी थी कयां। ऐं चिकन जो जॾहिं बि हूंदो आहे कीमो या बोड़ वग़ैरह जेको जल्दी ॻरणो हुजे, त उनजे लाइ असां बसर सन्हा कटींदा आहियूं, त जीअं इहे जल्दी मैश थी वञनि, जल्दी पची ऐं ॻरी वञनि। छो त कीमो हाणे चिकन जो त सम्झो था त हिकिड़ी भुञणीअ में ई हिते ई ॻरियो पियो हूंदो। ऐं उनखां सवाइ बसर टमाटर सुराण मूंखे कटे ॾिना। दाल बि विझाए रखी हुई, त हिते मां चिकन ऐं दाल चाढ़ी आहे कबाबनि जे लाइ। त शामी कबाब ठाहींदमि। हे महीनो तक़रीबन सॼो असां शामी कबाब ठाहिया ई कोन। त मुंहिंजे घर में शामी कबाब ऐं ॾही इहे मतिलबु हर वक़्तु अवेलेबल हूंदा आहिनि। कॾहिं ॾही असां जीअं ॾिसंदा अक्सर ॼमाईंदी आहे, सुबुह बि ॼमाई हुई, पर उहा मेंशन कोन कई आहे मां। ऐं कबाब ख़तमु थी विया। हिन महीने में असां पटाटनि जा कटलेट्स इलाही ठाहिया आहिनि। बाक़ी शामी कबाब शुरू में बि हुया 2-3 बचियल, त उहे हिन महीने जे शुरू में उहे यूज़ थिया आहिनि। उनखां पोइ मां ठाहिया ई कोन। त हाणे अॼु वरी ठाहियां थी। सो हाणे हिते मुंहिंजो किचन जो कमु हले थो, हिनखे दम ॾींदमि, पोइ ख़बर न आहे छा कंदमि। ऐं सोचां थी त इहे जेको मुंहिंजो कमु आहे, इहे पेंटिंग जो, इहो आख़िरी प्रोजेक्ट कयां फ़िलहालु। छो त सिलाई जेका हिन मूंखे सॾे थी रड़ी थी करे, त मां हिनखे कंप्लीट कयां, पोइ हितां सॼो सामान हटाईंदमि। हे फुल टाइम डाइनिंग टेबल ते पियो हूंदो आहे, छो त असां केॾी महिल 4 ॼणा गॾिजी वेही न खाईंदा आहियूं। माना ईअं मौक़ो न ईंदो आहे, घटि अॻिते पोइते हूंदा आहियूं सभई खाइण में। त पोइ बाक़ी 3 चेयर्स जेके आहिनि उहे खाधे पीते लाइ पई हूंदियूं आहिनि। हीअं हिकिड़ो पासो हे मुंहिंजे हिन सॼे कम लाइ, छो त बार बार कढणु ऐं वरी समेटे रखणु, वरी कढणु, इहो मुंहिंजे लाइ पॉसिबल न आहे। त बसि अॼु हे प्रोजेक्ट आख़िरी थी कयां, हिन जे मथां बि कुझु न कुझु करे छॾियां, त जीअं हे बि मुंहिंजो नंढिड़ो टिन बि रेडी हुजे, त पोइ ॾेखारींदमि तव्हांखे हिन जो छा थी कयां। सो फ़िलहालु त असां पंहिंजी कुकिंग जी तरफ़ मूव कयूं। ईअं न थिए त ॻाल्हियुनि में मुंहिंजो बसरु सड़ी वञे। ख़ैर सड़ण जी अञा स्टेज ते कोन्हे, पर ग़फ़लत में कुझु बि थी सघंदो आहे। ऐं हिते हे दाल ऐं चिकन बॉइल थो थिए, हिनखे बाहि हल्की करे छॾे ॾींदमि, अधु ढकु ॾेई, त जीअं आस्ते आस्ते आराम सां पचे। छो त दाल खे अॼु असां घणो भिॼण जो टाइम न ॾिनो आहे। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं उनखां पहिरियों मां हे कीमो जेको आहे तयारु करे वियमि। मज़ेदार पटाटा कीमो रेडी आहे। हिते मां रखिया आहिनि चांवर पचण जे लाइ, हाणे चाढ़िया अथमि। ऐं कबाब जो जेको चिकन कीमो आहे इहो रेडी आहे।
ठाहिण जे लाइ, कबाब ठाहिण जे लाइ हिते सुराण पालक कढी आहे, अॼु सुबुह वठी आयासीं। त फ़िलहालु त सुराण स्टार्ट कई आहे ऐं मां पहिरियों कंप्लीट कंदमि हिन पंहिंजे प्रोजेक्ट खे। ॾिसो कीअं थो लॻे। कंप्लीट इन करे जो हिते मुंहिंजो पेंट निकितो पियो आहे, अगरि मां छॾे ॾींदमि त इहो सुकी वेंदो हिते, ध्यानु त मूंखे करिणो न आहे। ऐं हीअ बॉटल अञा ख़ाली आहे, हिन मथां मां कुझु न कयो आहे। त इते ई वेठे वेठे इहे जेतिरो पेंट निकितल आहे इहो सॼो मां यूज़ करे वठंदमि। ऐं इहे मां हीअं ई कंदी आहियां हमेशह, जीअं मूंखे 2 कलर पिया खपनि, ब्लैक ऐं वाइट, ऐं मूंखे ग्रे जा डिफरेंट शेड्स ठाहिणा हुया, त मां त गॾु मिक्स कंदी वेंदी आहियां। हीअ ब्रश हिन जो, ऐं हिते हे थोरो येलो जा मूंखे डिफरेंट शेड्स ठाहिणा हुया, जीअं हिन में मां पेंट कयो आहे। सो इहो ई सिलसिलो मुंहिंजो जारी आहे। हिनखे बि कुझु न कुझु कंप्लीट कंदमि, पोइ तव्हां सां शेयर कंदमि नेक्स्ट पंहिंजी जेको बि मुंहिंजो व्लॉग हूंदो। अॼु वारे में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, राति जो वेही ठाहींदमि मां हिते। ऐं उनखां सवाइ हाणे मां तव्हांखां हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। चांवर मुंहिंजा रेडी करणा आहिनि मूंखे, पोइ गॾिजी सुराण सां मूंखे पालक बि साफ़ु कराइणी आहे, सुहाइणी आहे, ऐं उनखां पोइ पंहिंजो इहो पेंट बि कंप्लीट करिणो आहे। सो हाणे तव्हांखां मोकिलायां थी अॼु जे ब्लॉग मां। सुभाणे इनशाला ज़िंदगी रही त जुमो आहे, सुभाणे पंहिंजे नए हुन में पंहिंजो सेशन थींदो असांजो लाइव, उन में मिलंदासीं इनशाला। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, ऐं बशर्ते इंटरनेट ऐं लाइट मौजूदु हूंदो त, न त हाणे मुश्किल आहे पोइ ॾाढो। ठीकु आहे, सो ॿुधाइजो ज़रूरु त हे मुंहिंजो प्रोजेक्ट कीअं थो लॻे तव्हांखे, ऐं मां जॾहिं कंप्लीट कंदमि ॿई वरी गॾु तव्हां सां शेयर कंदमि इनशाला। तेसिताईं हाणे इजाज़त, इलाही सारा कम करणा आहिनि, मोकिलायूं था, अला वाही।